जय झूलेलाल दोस्तों। अॼु असां ठाहींदासीं सिंधियुनि जी फेमस सेयल भाॼी, सेयल भिंडियूं पटाटा यानी बसर में भिंडियूं ऐं पटाटा जेके ॾाढा टेस्टी ठहंदा। सिंपल सी रेसिपी आहे। वीडियो एंड ताईं ज़रूरु ॾिसिजो। पसंदि अचेव त लाइक शेयर और सब्सक्राइब ज़रूरु कजो। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का ते। अचो त वीडियो शुरू था कयूं। सभिनी खां पहिरियों खणंदासीं भिंडियूं, उन्हनि खे चङी तरह धोईंदासीं। धोई करे असांखे उनखे सुके कपिड़े सां उघिणो आहे। उन खां पोइ इनखे असां कटींदासीं। ॿिनी तरफ़ सां बूंदियूं कटे करे विच में कट हणंदासीं। और भिंडी अगरि वॾी हुजे त ॿिनि हिसनि में कटणो आहे, नंढी हुजे त ईअं ई रहण ॾींदासीं। पटाटनि खे छिले वठंदासीं और उन्हनि जा चाहियो त तव्हां नंढा टुकर बि करे सघंदा आहियो, पर जेका ओरिजिनल रेसिपी आहे उन में असांखे हिन तरह ॾिसो पटाटनि जा टुकर करणा आहिनि और उन्हनि में चीर लॻाइणा आहिनि। इन में असां मसाला भरींदासीं। असांजा वॾा स्पेशली ईअं ई भाॼी ठाहींदा हुआ। इहा बसर खणंदासीं, उन्हनि खे असां सनो सनो कटींदासीं। तव्हां चाहियो त चॉपर जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियो। हाणे खणंदासीं असां सुका मसाला जेके असां भिंडियुनि ऐं पटाटनि में भरींदासीं। त उन में खणंदासीं लूणु, 1 चमचो हैड, 2 चमचा कश्मीरी ॻाढ़ा मिर्च और इन सां गॾु विझंदासीं लॻभॻि 4 नंढा चमचा धाणा, सुका धाणा। इन्हनि खे चङी तरह मिक्स कंदासीं। मिक्स करे इहो मसालो जेको आहे असांखे पटाटनि में बि भरणो आहे। इन्हनि चीरनि में पटाटनि खां पोइ इहो मसालो असां भरींदासीं भिंडियुनि में बि। चीरे जेके लॻाया हुआसीं उन्हनि चीरनि में भरणो आहे। इन तरह सभिनी भिंडियुनि पटाटनि में मसालो भरण खां पोइ तई खणंदासीं। उन में विझंदासीं 1 केवी तेल और जेके असां बसर चॉप करे रखिया हुआसीं उहे विझंदासीं। बाहि खे असां सिम ते ई रखंदासीं, तेज़ न कंदासीं, छाकाणि त असांखे बसर खे सिजाइणो न आहे, न ई साड़णो आहे। इन में गॾु विझंदासीं असां सावा मिर्च। हल्को सो ट्रांसलूसेंट बसर थी वेंदो त उन में असां मसाला विझंदासीं। सुका दाणा, ॻाढ़ा मिर्च, हैड ऐं लूणु। इहो बसर जे हिसाब सां ई विझणो आहे। भिंडियुनि ऐं पटाटनि में असां ऑलरेडी मसालो ऐं लूणु विधो आहे, त सिर्फ़ु बसर जे हिसाब सां कंदासीं। इन में लॻभॻि 1 चमचो धाणा, 1 चमचो ॻाढ़ा मिर्च, 1/2 चमचो हैड ऐं लूणु विझंदासीं। गॾु विझंदासीं 3 खां 4 टमाटा रफली चॉप करे। इन्हनि खे असां मिक्स कंदासीं। बाहि मां धीमे ई रखी आहे, तेज़ कान्हे। हाणे जेके असां मसाला भरे करे पटाटा ऐं भिंडियूं रखिया हुआसीं उहे इन जे मथां रखिणा आहिनि, मिक्स न करणा आहिनि। ॾिसो इन तरह अधु पासे मां पटाटा रखिया आहिनि और अधु पासे मां हिते भिंडियूं रखियूं आहिनि। इन जे मथां विझंदासीं असां साओ मसालो। हल्को सो पाणीअ जो छंडो हणंदासीं, 2-3 चमचा, और इनखे ढके करे असां सिजण लाइ रखंदासीं। लॻभॻि 10 खां 15 मिंट खां पोइ इनखे चेक कंदासीं। बाहि खे असांखे सिम ई रखिणो आहे। अञा भाॼियूं कचियूं आहिनि, सिजियूं न आहिनि। बसर मां, टमाटे मां पाणी निकिरंदो, भाॼियुनि जो पाणी निकिरंदो, त उन में ई हीअ भाॼी सिजी वेंदी आहे। एक्स्ट्रा पाणी घणो न विझणो पवंदो आहे। हल्को सो असां इनखे ॾिसो इन तरह घुमाईंदासीं, वापसि ढके करे रखंदासीं। 10-12 मिंट ॿिया लॻा जंहिंमें इहा भाॼी जेका आहे ॾिसो सिजी वई आहे। अञा बि असां हिन भाॼीअ खे घुमायो न आहे। सिर्फ़ु मां खुरपी जेका आहे खणां थी, भई हेठां बसर जे असांखे घुमाइणी आहे, जीअं बसर जेको आहे उहो तरो न वठे। सो पटाटो बि ॻरी वियो आहे, भिंडियूं सिजी वियूं आहिनि। इहा असांजी भिंडी बसर जी भाॼी तयारु थी वई आहे, जेका ॾाढी टेस्टी आहे। हे गरम गरम फुल्के सां खाइजे, ॾाढी वणंदड़ आहे। हिकु दफ़ो ज़रूरु ठाहियो ऐं मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे इहा रेसिपी कीअं लॻी। और अहिड़ियूं कहिड़ियूं रेसिपी तव्हां मुंहिंजे चैनल ते ॾिसणु चाहियो था, उहे बि मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो। और मुंहिंजी ईंदड़ वीडियोस खे ॾिसण जे लाइ बेल आइकॉन ज़रूरु क्लिक कजो। और फेसबुक और इंस्टाग्राम ते मूंखे ज़रूरु फॉलो कजो। और जीअं मूंखे हमेशह साथ ॾिनो अथव, तीअं हमेशह मूंखे साथ और प्यार ॾिजो। और मुंहिंजो वीडियोस ॾिसण लाइ तव्हांजो तहे दिलि सां धन्यवाद। जय झूलेलाल।